एसोसिएशन के सदस्य अज शहर की भी उस्ताद बिरादरी है मुख्तलिफ सरकारी मुलाजमन जो बाइकाट तालाबंदी अज भी जारी है। उस्तादन फूलबाग गंबज का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी है। पाण अचो तो तव्हांखे मुलाजिम इत्तेहाद जिंदाबाद, मुलाजिम इत्तेहाद जिंदाबाद, मुलाजिम इत्तेहाद जिंदाबाद। तव्हांजो छाजे पारे में एहतजाज आहे ऐं छा मुतालबो आहे तव्हांजो? सिंध गवर्नमेंट हिकिड़ो कारो कानून पास कयो आहे जंहिंजे तहत सरकारी मुलाज़िमनि जेका पेंशन आहे उहा ख़तम थी कई वञे ऐं उनमें कटौती कई वञे। जंहिंजे सिलसिले में 3 नोटिफिकेशन थिया आहिनि। हिकिड़ो 11/2024 थियो आहे, 31/7/2025 थियो आहे ऐं टियों 18/8/2025 थियो आहे। जंहिं तहत पुराणा मुलाज़िम जेके उन्हनि जी 20 खां 22,000 पर मंथ पेंशन जेका आहे ख़तम कई वई आहे ऐं उन पेंशन में जेको कम्यूनिकेशन थियो आहे उहो ख़तमु कयो आहे। ॿियो जेको आहे एस्पेक्ट उहो ई आहे जेके नवां सरकारी मुलाज़िम जेके 1/4/1/7/2024 खां थिया आहिनि, बिल्कुलु पेंशन ख़तमु आहे। सिंध गवर्नमेंट सां जेको वास्तो न आहे, हिकिड़ो अलॻि फंड ठाहियो वियो आहे जंहिं तहत उन्हनि खे पंहिंजा जेके बक़ाया जात हूंदा अदा कया वेंदा। उन खां पोइ ॿियो त मेन हिकु असांजो इंश्योरेंस ग्रुप इंश्योरेंस आहे ऐं ॿियो रिन्यूअल फंड आहे जेके गुज़िरिया 4-5 साल थिया आहिनि। जेको सुप्रीम कोर्ट डिसीजन बि ॾिनो आहे असांजे हक़ में मुलाज़िमनि जे में, लेकिन असांखे अदा कयो न पियो वञे। जेके 30-35 साल मुलाज़िमत कनि था उन्हनि खे मेच्योरिटी डेट थिए ई नथी। गवर्नमेंट ऑफ सिंध उहो पैसा खणी वेठी आहे। असांजे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे CM सिंध खे अर्ज़ु बराए महिरबानी हिन इशूअ खे हल कयो वञे, न त इहे जेके इदारा फंड आहिनि जंहिं सां असांजी तालीम में तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे, इहे अणॼाणल मुदे ते बंदि रहंदा। कीअं था सम्झो अॼु छहों ॾींहुं आहे, तालाबंदी लॻी पई आहे। स्कूल हुजनि, थोरे मेडिकल जेको आहे हॉस्पिटल्स हुजनि या ॿियूं सरकारी जेको आहे ऑफिसूं हुजनि, उन्हनि खे अॼु 6 ॾींहं बि तालाबंदी आहे। तव्हांजो केसीं ताईं जेको आहे एहतजाज जारी रहंदो? बिल्कुलु तव्हांखे सॼी ख़बर आहे त हिन गुज़िरियल हफ़्ते खां वठी सॼी सिंध जेको आहे ऐं जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि एहतजाज कयो आहे ऐं सॼी सिंध जो जेको सरकारी जेको कमकार आहे उहो रुकियो पियो आहे, आवाम परेशान आहे ऐं वधि में वधि जेको आहे तालीम रुकी पई, जंहिंसां ग़रीब ॿारनि जो जेको आहे काफ़ी नुक़सानु थी रहियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जेको आहे DRA जॾहिं 3 सूबनि में मिले थो पियो त असांजे सूबे में छाजे करे नथो मिले? या उस्ताद आहे या जेके मुलाज़िम आहिनि जेके 40 साल सर्विस था ॾियनि, उन खां पोइ बि जेको आहे उन्हनि खे पेंशन में रोज़ानो जे बुनियाद ते तरमीम कई थी वञे। कंहिं महिल कहिड़ो कानून, कंहिं महिल कहिड़ो कानून। इहे जेके कानून आहिनि इहे नवां जेके हिन में आहिनि इहे ख़तमु करे पुराणो पेंशन जो जेको रूल आहे उहो बहाल कयो वञे। पोइ असांजो 6 ॾींहं थी विया आहिनि, हिन महिल ताईं असांजी कम छंद हड़ताल हले थी पई ऐं हाणे असां जेको आहे अॻिते जेको CA जे तरफ़ां सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस जे तरफ़ां जेको बि माना लाइ अमल तयारु थींदो असां हुनखे फॉलो कंदासीं। सर अॼु छहों ॾींहुं आहे, तव्हांजो एहतजाज जारी आहे। हिन वक़्त ताईं बि कोई बि नोटिस लाइ वरितो हुकूमत, अॻिते लाइ तव्हांजो छा अमल हूंदो? अॻिते जे लाइ जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा पूरा न कयो बिलावल हाउस जे माना असांजो धरणो आहे ऐं उहो जेसिताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थिया तेसिताईं उहो धरणो असांजो जारी आहे। असांजो जेको हीउ हक़ु आहे जेको आहे DRA अलाउंस आहे, जेको पेंशन रूल जेको हिननि जेको आहे पेंशन असांजी कटी आहे। हर मुलाज़िम जो माना इहा पेंशन हिकु चादर आहे जेका रिटायरमेंट खां पोइ मुलाज़िम जेको आहे सुकून जी ज़िंदगी पंहिंजी गुज़ारींदो आहे। पछाड़ी में जेको आहे इंसान खे मुलाज़िम खे बीमारियूं बड़ियूं ॾाढियूं थींदियूं आहिनि ऐं हर जेको आहे हुनजे मथां जेको मुसीबत अची वेंदी आहे ऐं उनजी जेकॾहिं उहा पेंशन कटी वञे त इहा सरासर हुन मुलाज़िम सां नाजाइज़ी आहे जेको 40 साल जेको आहे पाकिस्तान में पंहिंजी समझे थो ऐं आख़िर में हुन
वीचारे खे ईअं करे जेको आहे सो ख़ाली पोतरो छॾे घर वञी अचे। असां मुतालबो कंदासीं त जेके पेंशन में इहे ग़लति पॉलिसी जेको कई अथऊं हुनखे कैंसिल करे ऐं जीअं हले पई उहे जेको आहे बहाल कई वञे। सर कीअं था सम्झो हिन एहतजाज खे नोटिस ईंदो या गवर्नमेंट जो हिन एहतजाज सां कहिड़ो जेको आहे हुन ते फ़र्क़ु पवंदो? साईं गुज़ारिश इहा आहे त अॼु 5 ॾींहं आहे ऐं पूरे सिंध जा स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी उन्हनि जी तालाबंदी आहे ऐं कल्ह जेको आहे बिलावल भुट्टो सिर्फ़ु हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि कई त मां CM साहिब खे चयो आहे त हीउ कहिड़ो माजरो आहे। असांखे हिन माजरे सां गर्ज़ न आहे। असां इहे चऊं था त इहे जेके 4 नोटिफिकेशन तव्हां मुलाज़िमनि जी पेंशन कटे कढिया आहिनि इन्हनि खे फिलफोर वापसि वधो वञे, न त अॼु असांजी तालाबंदी जो आख़िरी ॾींहुं आहे ऐं 6 अक्टूबर ते पूरे सिंध जा मुलाज़िम जेके आहिनि उहे इनशाला बिलावल हाउस कराची पहुचंदा ऐं उते तेसि ताईं धरणो हणी वेहंदा जेसि ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थियनि। जीअं नाज़रीन तव्हां ॾिठो त उस्ताद बिरादरी अॼु 6 ॾींहं बि स्कूलनि खे तालाबंदी करे सरापा जेको आहे एहतजाज आहे ऐं हुननि जो जेको अॼु 6 ॾींहुं हुयो एहतजाज जो ऐं अॼु खां जेकॾहिं जेको आहे हुकूमत पेंशन कटौती वारो नोटिस जेको कढियो हुयो उहो वापसि न वरितो त हीअ उस्ताद बिरादरी ऐं सरकारी मुलाज़िम जेके आहिनि उहे बिलावल हाउस जे अॻियां जेको आहे एहतजाजी धरणो हणंदा ऐं उहो एहतजाज जेको आहे उहो ओसी ताईं ख़तमु न कयो वेंदो जेसीं ताईं जेको आहे कोई बि जेको आहे नोटिस न निकिरे।